अस्सलाम वालेकुम मेहरान टीवी में भली कार मां मुबशर सोलगी सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। कराची जी सोल्जर बाजार में रहायशी इमारत अंदर गैस सिलेंडर धमाको, फौतन जो अंग 16 थी वियो, 4 ॿारहां ऐं 3 औरतूं बि शामिल, 14 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। 27 वरनि जो कंबर अली, संदसि घरवारी यास्मीन ऐं संदसि 2 वरनि जी धीउ नरगिस हयाती विञाए वेठा। 28 वरनि जो नज़ीम ऐं संदसि 5 सालनि जो पुटु वसीम बि वाक़िए में फौत। पीरसन मोहम्मद रियाज़, नौजवान सजाद, ॿारड़ियूं नाज़िया, बेनज़ीर ऐं सोनी बि फौतन में शामिल। रेस्क्यू इख्तियारनि जो चवणु आहे त 3 माड़ इमारत 40 खां 50 गज़ जी एराज़ी ते ठाही वई हुई। धमाके जी शिदत सबबि इमारत ढही पट पइजी वई। लोह खे कटे मलबे हेठां माण्हुनि खे कढियो वियो। धमाको सहिड़ी वक़्तु गैस सिलेंडर या गैस छिकण वारी मशीन फाटण करे थियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह इमारत में धमाके जो नोटिस पढ़तो, जांच जो हुकुम। सोल्जर बाज़ार वाक़े में क़ीमती इंसानी जानियूं ज़ाया थियण ते ॾुख जो इज़हार। कमिश्नर कराची के वाक़े की जांच करे रिपोर्ट पेश करण की हिदायत। ज़ख़्मुनि खे बेहतर तिबी इमदाद फराहम करण ऐं मुतासिर ख़ानदाननि सां तावन जी हिदायत। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील नाबेमुन चयो आहे त अफ़सोसनाक हादसे ते सिंध हुकूमत ॾुख में वरतल आहे। फौतनि जे वारसनि सां ॾुख ऐं हमदर्दी जो इज़हार कयूं था। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर बानी पिचाई सां डील वारियुनि ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। अता तारड़ चयो आहे त न का डील थी आहे, न ई का रियायत ॾिनी आहे। कंहिं बि क़िस्म जी रियायत जो तासुर ॾियणु बिल्कुलु ग़लति आहे। ग़ज़ा अमन बोर्ड जे इजलास में शिरकत लाइ वज़ीर आज़म वाशिंगटन पहुची वियो। शहबाज शरीफ अॼु अमन बोर्ड जे इजलास में शरीक थींदो। वज़ीर आज़म आलमी अॻवाननि सां मुलाक़ातूं कंदो। अमरीकी क़यादत सां मुलाक़ात जो बि इम्कान। वॾे वज़ीर इसहाक़ डार चयो आहे त ग़ज़ा में मुस्तक़बिल जंग बंदी, नए सिर तमीर ऐं फ़लस्तीनी रियासत लाइ पुरुमीद आहियूं। पाकिस्तान डोनाल्ड ट्रंप जे ग़ज़ा अमन मंसूबे जी हिमायत कंदो। अमरीकी फ़ौज पारां हलंदड़ हफ़्ते ईरान मथां हमले जूं तयारियूं। डोनाल्ड ट्रंप पारां हमले जे हवाले सां नेशनल सिक्योरिटी टीम सां मुशावरत। इसराइली मीडिया जो चवणु आहे त इसराइल में सिक्योरिटी हाई अलर्ट कई वई आहे। इसराइली हुकूमत पारां शहरनि खे बंकर्स जे वेझो रहण जी हिदायत। मिप ख़ास वेझो भुल में ज़हरीली दवा पीअंदड़ हिकु ॿारड़ी दम ॾेई छॾियो। गुड़सूमार शहर में हफ़्तो अॻु 3 ॿारड़ियुनि ज़हरीली दवा पाणी सम्झी पी छॾी। ॿारड़ियुनि खे मिप ख़ास इस्पताल खां हैदराबाद रिफर कयो वियो। 4 वरनि जी इकरा शहर फौत, ज़ुलेखा ऐं रुखसाना जी हालत में सुधारो।